हिंगोर जा ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे सूबाई सदर NA 203 जे उम्मीदवार पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय चयो आहे त सिंध खे तबाह कंदड़नि जे हिसाब जो वक़्तु अची वियो आहे। सिंध जा नौजवान सुजाग थी चुका आहिनि ऐं 8 फरवरी ते उन्हनि जे हिसाब सितारो ठपो हणी वरितो वेंदो। सिंध में बरसाति जी तबाहकारियुनि में सिंधी माण्हुनि खे अकेलो छॾे विया ऐं करप्शन करे पंहिंजा बिब भरिया विया। वक़्तु अची वियो आहे त सिंध जो मुस्तक़बिल संवारण लाइ GDA उम्मीदवारनि खे कामयाबु कयूं ऐं असां आवाम जी ख़िदमत कई आहे। हिंगोर जा में तस्लीम मेमून जी रहाइशगाह ते वॾी कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे सदरुद्दीन शाह राष्ट्रीय चयो त 15 सालनि ते PP सिंध जे अवाम खे लुटियो ऐं फुरियो आहे। हाणे हू कहिड़े मुंहं सां वोट वठण ईंदा। हुन चयो त सिंध में PP जो मुतबादिल GDA जी सूरत में मौजूदु आहे। हुन वधीक चयो त PP पंहिंजे दौरे हुकूमत में नौकरियूं ॾियण लाइ बि सिंधी नौजवाननि सां ठगी कई वई आहे। नौकरियुनि जा हुननि पंहिंजा रेट मुक़ररु कया हुआ। उन नौजवान सुजाग थी चुका आहिनि ऐं सोशल मीडिया ज़रिए 15 सालनि ताईं हुकुमरानी कंदड़नि खां उन्हनि जी कारकर्दगी बाबति सवाल कनि था त उन्हनि हाणे बि उहो ई जवाबु ॾियनि था त हिन भेरे माफ़ कयो। हिन वधीक चयो त 8 फरवरी ते GDA जे उम्मीदवारनि खे कामयाबु करायो त जीअं सिंध जो मुस्तक़बिल संवारे सघिजे ऐं गॾिजाणी खे PS 30 जो उम्मीदवार ख़ालिद शेख ख़िताब कंदे चयो त PP वारा लुट मार ऐं फुरमार खां सवाइ 15 सालनि जे इक़्तिदार वारे दौर में कुझु बि नाहे कयो। साईं सदरुद्दीन राष्ट्रीय चयो त पंहिंजे दौर में तालके सोपोदेरो में ज़रई पाणीअ जी पहुच लाइ शाखूं मंज़ूर करायूं। अॼु समूरो इलाइक़ो सरसब्ज़ आहे। असांखे हिकु भेरो आज़मायो, असां अव्हां जा मसइला हल कंदासीं। गॾिजाणी खे तस्लीम रोज़ मेमून ऐं ॿियनि ख़िताब कयो जॾहिं त कार्नर गॾिजाणी में वाटिया बिरादरी जे नूर मोहम्मद वाटियो पंहिंजे बिरादरी ऐं दोस्तनि समेत GDA में शामिल थी वियो ऐं कार्नर गॾिजाणी में सैयद सरकार हुसैन शाह, पीर सैयद दिलशाद हुसैन शाह, बशीर फारूकी, हाशिम सहतो समेत सभई माण्हुनि शिरकत कई।